अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सेंट्री न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। मां आहियां मोहसिन बबर। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान वोटर लिस्टुनि वारे इशू ते जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, उहो फ़ैसिलो अॼु जारी थी चुको आहे ऐं उन फ़ैसिले में मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पारां जेको मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो हो, उनखे रद्द कंदे सुप्रीम कोर्ट इहो हुकुम ॾिनो आहे त पाक फ़ौज ऐं रेंजर्स जी निगरानीअ में वोटर लिस्टुनि खे बहितर करणु, उन में दुरुस्तियूं करण वारो जेको मामिलो आहे वो फाइनल कयो वञे। उन सां गॾोगॾु कल्ह सिंध सूदो मुख़्तलिफ़ सूबाई ऐं क़ौमी तकनि ते नंढी चूंड थी, उन चूंड जा नतीजा बि अची चुका आहिनि। छा नतीजा आहिनि, इहे मुतवक़े हुआ न हुआ, किथे को सरप्राइज़ मिलियो आहे, किथे न आहे मिलियो, उन इशू ते बि असां ॻाल्हाईंदासीं पंहिंजो अॼोके हिन प्रोग्राम में। पर सभिनी खां पहिरीं मौसम हीअ शइ जेका हुई वोटर लिस्टुनि वारी, इहा तमामु अहम हुई ऐं इंतज़ारु बि थियो पियो त कॾहिं थो इहो डिसीजन अचे ऐं डिसीजन उहो ई आयो आहे जेको तवक़ो कई पई वई जॻह आख़िरी सुनवाई थी हिन केस जी। त ओवरऑल हीअ जेको मुतालबो हो त रुॻो कराची न पर सॼे मुल्क में वोटर लिस्टूं जेके आहिनि उनजो ॿीहर छंछाण थियणु खपे, उन लाइ घर घर वञी तस्दीक थियणु खपे, उहो मुतालबो त कोन मञियो वियो हिन में। हिकिड़ी हिन फ़ैसिले में चीफ जस्टिस साहब ॻाल्हि कई जॾहिं पाण त तफ़सीली प्रोग्राम बि कया आहिनि। बिल्कुलु हेयरिंग्स में हिकिड़ी ॻाल्हि हुते आर्गूमेंट ॾिनो पियो वियो त सॼे मुल्क में जॾहिं मुतालबो ई कोन पियो अचे त वोटर लिस्ट में असां वोट मुंतकिल थिया आहिनि, रुॻो इहो प्रॉब्लम कराची जो आहे त इहो हिकु ॿ एकड़ ॿ एकड़ किथां सवनि जी तादाद में अचे त इहो रूटीन प्रोसेस आहे, इहो हलंदो आहे पियो। पर ओवरऑल एज वॾो मुतालबो मुल्क जे कंहिं बि हिसे में, इवन बलूचिस्तान एॾो प्रॉब्लमेटिक सूबो आहे हींअर, हुतां बि को ख़ासि एॾो मुतालबो न पियो आयो। मसइलो रुॻो कराची में हो ऐं कराची खे फोकस कयो पियो। तंहिंजे करे मां सम्झां थो बहितरीन फ़ैसिलो आहे ऐं जेका हुते आर्गूमेंट थिया ऐं उन नज़रिए में जेका ॻाल्हि ॿोल कई वई पई उन हिसाब सां बहितरीन फ़ैसिलो आहे। हाणे त सवाल इम्प्लीमेंटेशन जो। हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि थी आहे हिन फ़ैसिले जो, जेको मेजर जेको हिन फ़ैसिले जो जेको क्रंच आहे हिन फ़ैसिले में, उहो आहे त डोर टू डोर वेरिफिकेशन थींदी ऐं सॼे कराची में थींदी। पहिरीं त पाण इहो सोचियोसीं पिए त शायदि उहे जेके वोट रहिजी विया आहिनि रुॻो उन्हनि वटि वेंदा, ॿिए पासे न वेंदा, पर हाणे मुंहिंजे ख़्याल में सॼो प्रोसेस कराची ज़िले में अंदरि जेके 4 ज़िला 5 ज़िला आहिनि हुन सॼनि में अंदरि ई सभिनी हिकिड़े हिकिड़े घर खे टच कंदा। बिल्कुलु। ऐं फ़ौज ऐं FC जो माण्हू गॾु हूंदो, इलेक्शन कमीशन जो अमलो हूंदो हुन सां गॾु, ऐं वञी वेरीफाई करे बाबा घणा घर घणा भाती आहियो, छा आहे छा न आहे, घणा वोट आहिनि, सभु लिखी शनाख्ती कार्ड नंबर लिखी खणी ईंदा, मुस्तक़िल पतो कहिड़ो आहे, आरजी कहिड़ो आहे। तंहिंजे करे इहा हिकिड़ी तमामु बहितर ॻाल्हि थी। हाणे चैलेंज छा आहे? चैलेंज आहे त इलेक्शन जो अमलो जेको आहे उहो केरु हूंदो, छा उहो तालीम खाते जो अमलो हूंदो या सिंध हुकूमत ॿिया को अमलो प्रोवाइड कंदी। हाणे जेकॾहिं साॻियो अमलो ॿीहर अचे थो जंहिं इहो सभु कुझु गड़बड़ कई, ज़ाहिर आहे हाणे त साबित थिए पियो आस्ते आस्ते त इहे अमले जे प्रॉब्लम जे करे थियो हो। बिल्कुलु। त हाणे जेकॾहिं साॻियो अमलो अचे थो त हुनखे फ़ौज ऐं FC कीअं डील कंदी? पर मुंहिंजे ख़्याल में फ़र्क़ु पवंदो फ़ौज ऐं FC जे वञण। ज़ाहिर आहे हिन खां सवाइ हाणे 2 करोड़ खां मथे वोटर्स आहिनि कराची, आबादी आहे कराची जी, त ज़ाहिर ॿियो को त स्टाफ हाणे स्पेशल किथां ॿियनि ज़िलनि मां त नथा घुराए। हाणे 8-8 लख वोट आहिनि पाण वटि कराची में। हिन वक़्तु जेके मक़सदु आहे त 8-8 लख घरनि खे कयो वेंदो एक्सेस, हुन ते टच कयो वेंदो ऐं 8-8 लख घरनि जो डेटा अची वेंदो। डेटा मौजूदु आहे, शनाख्ती कार्ड लिखंदा, हुन खां पुछा कंदा त 8 लख वोटर आहिनि न, पर ज़ाहिर आहे 2 करोड़ जी आबादी खे ई टच कंदा न। 2 करोड़ आबादी 8-8 लख घर आहिनि, चवल सम्झो 8-8 लख घर आहिनि, 10 वोट बि हूंदा, 10 वोट बि हूंदा, 8 लख घरनि खे एक्सेस कंदा। हुनजा तव्हां एतिरा वोट लिस्टूं पहिरीं हूंदियूं आहिनि, हाणे तव्हां ॿुधायो तव्हांजो वोट मुस्तक़िल पते ते करियूं या हिन ते करियूं। बिल्कुलु। त उहो जो फ़ैसिलो अची वेंदो, ख़बर पइजी वेंदी केरु छा थो चाहे। मुंहिंजे ख़्याल में प्रोसेस तमामु बहितर थियो। हाणे कॉम्प्लिकेशन सिर्फ़ु रुॻो इहो आहे त हिन खे अमल दरामद हिन में कीअं था कराइनि। सिंध हुकूमत जो अमलो ज़ाहिर आहे हाणे खाता सिंध हुकूमत जा आहिनि त उहो कंदो, मेट्रोपॉलिटन जा खाता आहिनि हुनजा माण्हू बि वठंदा, मेट्रोपॉलिटन हाणे कंहिं वटि आहे इहा असांखे ख़बर आहे। तंहिंजे करे हाणे इहो चैलेंज आहे थोरो, ऐं मनमान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, कराची में नोगोज़ एरिया ठहियल आहिनि, हुनमें एक्सेस थींदी, हुनमें वञिबो, हाणे नंढियूं कॉम्प्लिकेशन्स ईंदियूं। पर एज़ ए होल तव्हां ॾिठो त सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो आहे इहो डोर टू डोर वेरिफिकेशन और कराची वारो इहो आहे, हाणे अमल दरामद हिन थिए। हाणे न पर थींदो कीअं, हाणे सवाल कयूं त थींदो कीअं। न हिकिड़ी ॻाल्हि ॿी फ़िलहाल हिते ऐं कंदो अमन जी तव्हां ॻाल्हि कई, माना मुहर्रम जो महीनो तव्हां ॾिसो जंहिंमें तमामु वॾा ख़दशा पे ॾेखारे विया त मुहर्रम में कुझु का वॾो वाक़ियो न थी वञे, उते त पुरअमन रहियो। जीअं ई रिमार्क्स आया सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री मां जस्टिस अनवर रईद जमाली आहे, उन खां पोइ कराची में वरी बदअमनी जी बाबरी थी आहे। इहो ॾिसो अता कराची में इहो मामिलो हले थो पियो। हाणे ही जेके कराची में हाणे बदअमनी वारा मामला थिया आहिनि, इहो थोरो मूंखे त रिलीजियस टच वधीक नज़र अचे थो। तव्हां ॾिठो त हिकिड़े रिलीजियस लीडर खे हुननि मारियो, हुन खां पोइ हुननि 6 माण्हू ॿिए फ़िरके जा मारिया। हीअ थोरो कराची खे, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय हूंदी आहे,
कराची में जेको कुछ थिए छो हुनजो समूरो जो समूरो इल्ज़ाम या समूरो बार एमक्यूएम ते विझण मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो नामुनासिब नहीं करे चवां थो। ज़रूर कराची में एमक्यूएम हिकिड़ी वॾी पार्टी आहे, हुनजो नेटवर्क आहे, हुनजा माण्हू आहिनि, हुनजा कारकुन आहिनि, सभु शयूं थियनि थियूं, हुननि जा मुख़्तलिफ़ ग्रुपनि सां जहिड़ा बि हलनि पिया पुराणा आहिनि, पंजाब निकिरी विया हुअनि ॿियनि ग्रुपनि सां बि, पर सभु कुझु कराची में, कराची जो इंटरनेशनल शहर आहे, इंटरनेशनल प्लेयर्स आहिनि हुते, ही मज़हबी धुरियूं जेके मज़हबी जमातूं आहिनि, पाबंदी पियल तंज़ीमनि जा नेटवर्क आहिनि हुते, उन्हनि जा इशूज़ बि आहिनि। हाणे केतिरो कंहिंजो हिसो आहे इहा ॿी ॻाल्हि आहे, पर बहरहाल ही प्रॉब्लम ज़रूरु आहे, सॼो एमक्यूएम ते नथो थी सघिजे, पर हाणे इहो चवां पियो चैलेंज आहे त हाणे हिनखे कीअं कंदा। हाणे ॾिसो हिन फ़ैसिले खां पोइ अॼु आयो आहे, हाणे ॾिसो ईंदड़ 2-3 ॾींहंनि में हफ़्ते में छा थो थिए, पोइ अकॉर्डिंगली हिन ते अॻु में हाणे मूंखे बि यादि थो पए अॼु खां 8-10 साल अॻु में 12 साल अॻु में जेका हिन क़िस्म जी बदअमनी थींदी वाक़िया थींदा हुआ, उन वक़्तु सिधो इल्ज़ाम ईंदो पाड़ेसरी मुल्क जी एजेंसी राह ते, चवंदा त राह पई करे, ही धमाका पई कराए, बदअमनी पई कराए, ऐं फ़िरके वाराणा फ़साद बि उन में बि उनजो हथु हूंदो हुयो, त लिसानी जेके फ़साद थींदा हुआ उन में बि उनजो हथु ॾेखारियो वेंदो हो। तमामु वॾो अरसो गुज़री वियो आहे, वरी हाणे किथे राह असांखे नज़र नथी अचे, छा उहे बिल्कुलु हाणे ख़ामोश थी विया आहिनि, उन्हनि जो को बि हाणे किरदारु हिते कोन्हे। ॾिसो अदा ही जेका राह जा मामला हूंदा हुआ, इहो को माण्हू अची प्रेस कॉन्फ्रेंस कोन कंदो त मां राह जो आहियां, मां फलाणो कमु कयो आहे। इहे हुकूमत जा इहे वज़ीर जेके आहिनि रहमान मलिक ऐं छाकाणि सवलो आहे, को वाक़ियो थिए थो, ही पॉलिटिकली स्टेटमेंट आहे, माण्हुनि खे थोरो करण लाइ सही सभु राह कराए पियो, माना तव्हां पंहिंजी ज़िमेवारी ख़तमु, हाणे सभु कुझु राह कराए पियो। मूंखे ॿुधायो अॼु ताईं केतिरा पोयनि 5 सालनि में इन्हनि बयाननि जे बावजूदु केतिरा राह जा माण्हू पकड़े हिननि जेलनि में विधा आहिनि? मुंहिंजे ख़्याल में गुज़िरियल 5 सालनि में हिकिड़ो वाक़ियो कराची में अहिड़ो कोन्हे जेको हुकूमत चयो हुजे त राह करायो आहे। बलोचिस्तान जी ॻाल्हि आहे, बलोचिस्तान जी ॻाल्हि कनि पिया, पर बलोचिस्तान में मूंखे उहो बि ॿुधायो, बलोचिस्तान में फॉरेन हथ आहिनि, इहा सभिनी ख़बर आहे, रुगो राह ऐं रुगो CIA, रुगो मोसाद, रुगो ॿिया जेके एजेंसियूं आहिनि, रुगो उन्हनि जो सभिनी हथु हूंदो। बिल्कुलु तव्हां केर बि हुजे तव्हां हुनखे खणी अचो, ॿुधायो आहे ही माण्हू आहे राह जो, ही तव्हांजो माण्हू, हुनजो नालो आहे, ही कनेक्शन, इहो त असांखे कॾहिं बि न आहे ॿुधाए वेंदो। कॾहिं असां ज़िया जे दौर खां वेंदे ॿिया सभु दौर गुज़रिया, कॾहिं तव्हांखे को माण्हू नज़र आयो आहे जेको हिते जी 20 साल 30 साल अॻु में जेके सरबजीत सिंह जेके पकड़िया हुआ, उन्हनि खे उन्हनि पकड़ियो बम जे हेॾा, उन्हनि खे सज़ाऊं अची वियूं, वरी वापसि बि थी विया। तंहिंजे करे इंडिया सां हिकिड़ो मामिलो उन्हनि जो हले पियो, तंहिंजे करे चाहिनि था त हिनखे घणो प्ले न करियूं। होॾां हुन पासे खां सही ॻाल्हि आहे, हुते बि को वाक़ियो थियो थियो इंडिया में, उहो हिकदमि अची ISI ते हिननि ते हणी था छॾनि, ही सियासत जो बि। पर आउं चवां थो गुज़िरियल 5 सालनि में असांखे नज़र कोन आहे, मूंखे त हैरत हिन ते आहे न, उहो त सियासत ई असांजी हिन ते थींदी, पर हाणे 5-8 सालनि खां कराची में मूंखे यादि नथो अचे त को बि बम ब्लास्ट थियो हुजे, टारगेट किलिंग, लिसानी फ़साद, फ़िरके वाराणा फ़साद, कॾहिं को हुकूमती के अमलदार जेको कराची में जेके हाणे जेके प्लेयर्स आहिनि उहे हाणे इहो हिन मामले खां ॿिए पासे निकिरी विया आहिनि। कराची जो प्लेयर असांखे इहो बि नज़र आयो आहे, तव्हां अमेरिका जो इंट्रस्ट कराची में तव्हां ॾिठो, अमेरिकन एम्बेसडर्स जो, अमेरिकन जेके बि हिते अमलदार आहिनि या हुतां जेके ईंदा आहिनि उहे कराची में तरसी पवंदा आहिनि। कराची में ब्रिटिश जेके आहिनि हुननि जो किरदारु तव्हांखे हिते हिन 5 सालनि में घणो नज़र आयो आहे। इवन एतिरे हद ताईं त कराची में कुझु वाक़िया थिया हुआ त जेको ब्रिटिश फॉरेन मिनिस्टर आहे उहो 3 ॾींहं कराची में अची वेही रहियो, इहो तव्हांखे यादि हूंदो, जैक स्ट्रॉ हो या ॿियो को ब्रिटिश हो, उहो अची वेही रहियो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो ही मामला हुन पासे घणा आहिनि, हुन पासे घणो थियनि पिया। कराची में मां चवां पियो रुगो MQM फैक्टर हाणे न आहे, कराची में हाणे जेके पाबंदी पियल तंज़ीमूं आहिनि, तालिबान जो नेटवर्क आहे उहो वधियो आहे, हुनजो हिकिड़ो इंडिकेटर मां तव्हांखे ॿुधायां। कराची में जेके बैंक धड़ा लॻनि था घणो करे हुनमें तव्हांखे पाबंदी पियल तंज़ीम जा माण्हू नज़र, छाकाणि हुनखे पैसा खपनि, अगवा जे जेके वाक़िया थिया आहिनि घणो करे तव्हांखे पाबंदी पियल तंज़ीमनि जा माण्हू नज़र अचनि था, ऐं उन्हनि जो वरी माण्हू जॾहिं निकिरे थो उहो हिकिड़ो वॾो सनतकार हो जेको बाद में वज़ीरिस्तान मां हितां वञी मिलियो, हुनखे खणी आया हुआ, जंहिंजो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि तफ़सील सां ज़िक्र कयो हो, स्वरूप ख़ान छा बि नालो हुनजो, उन्हनि खे हुतां वठी आया हुआ, पैसा ॾेई वठी आया हुआ। त हाणे ॾिसो कराची में सिर्फ़ु MQM न आहे, कराची में हिननि जो फैक्टर आहे। हाणे हिननि एजेंसियुनि खे डायरेक्ट कमु करण जी, पंहिंजा एजेंट मोकिलण जी ज़रूरत कोन्हे, हुते हिकिड़ियूं ठहियल ठुकियल माफ़ियाऊं वेठियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां सपोर्ट करियो, उहे पाणी 4-5 मनशियात माफ़िया, ड्रग माफ़िया आहे, मनशियात आहे, हथियार आहे, लैंड आहे, ट्रांसपोर्ट आहे, इहे सभु पंहिंजो वर्किंग कनि था, उन्हनि जे थ्रू कुझु न कुझु गड़बड़ कराए हर को करे, तमामु हाणे सवलो थी वियो। पर ॾिसो हाणे असांजी रियासत जी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त हिननि खे पहिरीं ॻाल्हि एक्सपोज़ कयो, माण्हू जेकॾहिं पकड़ियो था, इवन पाबंदी पियल तंज़ीमनि जा माण्हू जॾहिं पकड़नि था त असांखे नज़र अचे थो त अदालतूं हुननि खे छॾे थियूं ॾियनि, तंहिंजे करे हाणे उहे एंटी टेररिज़म हिकिड़ी पॉलिसी नई आई आहे, ॾिसूं होपफुली हुनमें कुझु शयूं बि, पर इन्हनि इहे जेके लॉ अचनि था कानून, हिन में पंहिंजा जेके सियासी मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि खे लाइ इस्तेमालु न थियनि, इहे लॉ इस्तेमालु थियनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके दहशतगर्द आहिनि, उन्हनि खे पकड़नि, उन्हनि खे सज़ाऊं ॾियनि, उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कनि। पर लॉज़ बि आहिनि, अदालतूं बि आहिनि, असां प्रोसिक्यूशन जो शोबो ॾिसो न किथे आहे,
सियासी थी वियो आहे न, सभु सियासी आहे, न सबूत न शाहिदियूं न कुझु कम कोन था, हुते करप्शन आहे, हुते हू पैसा वठनि था, सिर्फ़ु करप्शन जो इशू बि न आहे। तव्हां इहो बि ॾिठो त जेके अदालतूं आहिनि उन्हनि जे जजनि उन्हनि जी फैमिलीज़ उहे महफ़ूज़ न आहिनि, जेके केस ॿुधनि था। हिते मुमताज़ कादरी जो केस जंहिं जज ॿुधो, हाणे उहो ॿुधो आहे त ग़ाइब थी वियो, फैमिली समेत गुम आहे। बिल्कुलु अहिड़े क़िस्म जा ॿिया काफ़ी केस आहिनि जिन ते हुननि जे फैमिली खे नुक़सानु पहुचायो वञे थो, धमकियूं मिलनि थियूं, जेलरनि खे धमकियूं मिलनि थियूं। इहे सभु शयूं सिर्फ़ु इहो न आहे जंहिं अदालत में अहिड़े संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदार जो केस हुन घर पहुचो वञनि, इहे घर पहुची वञनि, इहे सॼा मसइला आहिनि। तंहिंजे करे ही तमामु मसइलो हाणे असांजी जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि खे थोरो सीरियसली, कराची में अमन अमान बेसिक आहे, हिन खां सवाइ त कमु थींदो कोन। वोटर लिस्टनि वारो मामलो पाण सां लिंक कयो आहे, हाणे इहो बि तॾहिं मां बार बार चवां थो त इहो चैलेंज आहे असांजे FC ऐं फ़ौज जे लाइ ऐं असांजे इदारनि जे लाइ, त उहो उते वञी हिन खे कीअं अमल दरामद कंदा। फ़ौज वटि प्लान ज़रूरु हूंदो पंहिंजो, ऐं जेकॾहिं इलेक्शन पहिरीं बुनियादी सवाल इहो आहे त फ़ौज हिन में मदद करे थी या न, छो त पाण खे यादि आहे जॾहिं हीउ गर्दशुमारी वारो मरहलो हो तॾहिं बि हुकूमत रिक्वेस्ट कई पर फ़ौज मदद कई त असां छो त हिन वक़्तु। पर हाणे मुंहिंजे ख़्याल में ही हूअं बि आइनी तौर ते, इंतिज़ामी तौर ते फ़ौज हुकूमत जे मातहत आहे, रिक्वेस्ट कंदी फेडरल गवर्नमेंट रिक्वेस्ट कंदी, इलेक्शन कमीशन आइन में लिखियल आहे, बिल्कुलु आइन में लिखियल आहे, पोइ फ़ौज ज़िम्मेवार थिए थी। हाणे फ़ौज इनकार छो थी करे, हुनजा पंहिंजा रीज़न आहिनि, पर हीउ तमामु सीरियस मामिलो आहे। हिन में ॾिसो तव्हांखे यादि हूंदो हाणे वेरी रिसेंटली जॾहिं कराची में ऑपरेशन जी ॻाल्हि हली, जॾहिं ख़ुर्शीद शाह साहब ऐं ॿियनि वज़ीरनि चयो त हिते ऑपरेशन थियणु घुरिजे, ॿिया मामला थियणु घुरिजनि, पर हिकदमि क्यानी साहब जो स्टेटमेंट अची वई त हींअर असां ऑपरेशन नथा करियूं। ऑपरेशन वॾो मामिलो हूंदो आहे, ऑपरेशन सवलो कमु न आहे। ऑपरेशन जो मक़सदु आहे कराची खे तव्हां कड़ो झाड़ियो ऐं हिकिड़े घर में वञी तव्हां हथियार कढो या जेको माण्हू गिरफ़्तार कयो, जेको बि आहे, ऑपरेशन वॾी ॻाल्हि आहे। त हुन ते क्यानी साहब शायदि इनकार कयो। ही शायदि एॾो मामिलो ज़ाहिर हिन में को जहिड़ो त करिणो कोन्हे, को ऑपरेशन मिलिट्री आहे कोन, तव्हांखे सिर्फ़ु मदद करे। ॿियो FC जो जेको जवान ऐं फ़ौज जो जवान जॾहिं हिकिड़ो अमले सां गॾु वञे थो त हुनजी पंहिंजी हिकिड़ी वैल्यू अहमियत आहे, ज़ाहिर आहे। हुनजी जॾहिं ड्रेस पातल फ़ौजी जॾहिं हुते वञे थो त ज़ाहिर आहे पोइ हिकिड़ो इदारो इन्वॉल्व आहे, तंहिंजे करे हुन इदारे खे नुक़सानु जेकॾहिं केरु बि पहुचाईंदो त पोइ स्टेट मोबिलाइज़ थींदी सॼा मामला, तंहिंजे करे उहो थोरो ॾिसनि था। तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, हीउ एतिरो सवलो न आहे, पर हीउ चैलेंजिंग आहे, असांजी फ़ौज खे बि अॻिते अचणु घुरिजे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मसइलो हिन में जेको अॼु डिसीजन शेख अज़मत सईद कोर्ट में पढ़ी ॿुधायो, बेंच जी चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी सरबराही में 2 रुकनी 24 सिफ़नि ते जेको बदल इहो फ़ैसिलो आहे, इहो आख़िरी जेको पेर आहे उन में आहे त पिटीशन नंबर 45 2007 जी 45 जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद पारां दाख़िल कराई वई, उन खां सवाइ 2012 में जेका 111 123 पिटीशन उहे डिस्पोज ऑफ कोर्ट करे छॾियूं आहिनि। इमरान ख़ान जी जेका पिटीशन हुई 31 2011 उहा एडजन कई वई आहे। हिन जो मक़सदु हुनमें तव्हांखे ख़बर आहे त हुनमें हिकिड़ो ॿियो मामिलो हो, हुनमें मामिलो हो त जेका प्रे हुई, जेका हुन रिक्वेस्ट कई अदालत खे त जेके परॾेही पाकिस्तान में रहनि था उनखे बि पाकिस्तान में वोट विझण जो हक़ ॾिनो वञे। इमरान ख़ान जी जेका प्रे हुई, छाकाणि त इमरान ख़ान सम्झे थो, हिकिड़ो त ॾिसो इमरान ख़ान जी जेका तव्हां टेक्निकल, मां कल्ह बि पाण ॻाल्हि कईसीं त जेका पॉलिटिकल पार्टी ईंदी आहे पंहिंजे वोट बैंक खे साम्हूं रखंदे पंहिंजा मूव कंदी आहे। बिल्कुलु इमरान ख़ान जो मूव इहो हो त CNIC में जेके माण्हू 18 साल थी विया आहिनि उन्हनि खे इंश्योर कयो त वोटर लिस्टनि में अची वञनि। इमरान ख़ान प्ले करे थो पंहिंजे यूथ ते, 18 साल खां मथे वारनि ते, ऐं ॿियो प्ले करे थो, हू सम्झे थो त मुंहिंजा वोट जेके आहिनि मुल्क खां ॿाहिरि जेके माण्हू रहनि था उते मूंखे शायदि काफ़ी वोट मिली वेंदा, हर तक में मूंखे 2-2, 3-3, 4-4 वोट मिली वञनि त उनजो कमु थी वेंदो। त हू सम्झे थो त उहे वोट हुनजा आहिनि, तंहिंजे करे वोट हिते आंदा वञनि, उन्हनि खे अॻु ॾिनो वञे। तंहिंजे करे हाणे परॾेही जेके माण्हू रहनि था हुते, हिकिड़ो त हुते ॿेटी शहरियत वारा माण्हू तमामु घणा आहिनि। हाणे हुननि खे वोट जो हक़ हुतां कीअं मिलंदो, हुनजो मैकेनिज़म छा ठहंदो, इहो वॾो सुवालु आहे। इहा डिबेट परॾेहनि खे वोट ॾियण वारी गुज़िरियल 20-25 सालनि खां हले पई। सही, हाणे अदालतुनि ते पंहिंजो फ़ैसिलो ॾींदी, तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में मामले खे अॻिते कयो वियो आहे फ़िलहालु अर्जेंट, हिन ते बाद में फ़ैसिलो कंदासीं। पहिरीं कराची वारो मामिलो ॾिसी वठूं, पोइ परॾेही वोटनि वारो मामिलो बि ॾिसी वठंदासीं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिन डिसीजन में जेका तमामु अहम आहे, ब्रेक जो टाइम बि थिए पियो त उहो सुप्रीम कोर्ट हिकिड़ो भेरो ॿीहर चयो आहे त मुल्क में जेको पार्लियामानी निज़ाम आहे उहो ॾींहों ॾींहुं वधीक मुस्तहकम थींदो पियो वञे, ऐं उनखे वधीक बहितर बणाइण लाइ इहो ज़रूरी आहे, उहो उनखे बहितर बणाइण ऐं मुल्क अंदरि साफ़ शफ़ाफ़ ऐं ऑनेस्ट चूंडूं कराइण लाइ ज़रूरी आहे त वोटर लिस्टूं बिल्कुलु दुरुस्त हुजनि। त सुप्रीम कोर्ट पारां इहा हिकिड़ी सुठो वञाण हिन सॼे दौर में, जिते ॿियनि इदारनि बि जमहूरियती मज़बूती लाइ पार्लियामानी निज़ाम लाइ जिते पंहिंजो किरदारु अदा कयो, त सुप्रीम कोर्ट जो बि किरदारु हिन सॼे दौर में त असांखे ॾाढो बहितरीनु हिन मामले ॾिसो, जॾहिं हीअ हेयरिंग हली पए असांजे वोटर लिस्टनि वारे मामले जी, त
तो चीफ जस्टिस साहब जी हिकिड़ी ॻाल्हि वाज़े हुई ऐं क्लियर हुई त जेके इलेक्शन टाइम ते थियणो आहे उन में असां को बि रुख न विझण न ॾींदासीं, को प्रोसेस हलणु घुरिजे। हिन खे केरु असां सां इहा ॻाल्हि अची न करे त साईं साल हिन प्रोसेस में लॻंदो 2 साल इहा मञण जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। इन करे उहो टाइम ते थींदी, उन खां अॻु में तव्हां जेका पंहिंजा बंदोबस्त आहिनि कंप्लीट करे। चलो टाइम थियो ब्रेक जो। नानी असांजी ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे। अचो था नंढड़ी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पे कई वोटर लिस्ट ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा जेके फ़ैसिले ते, ऐं असां सां गॾु हाणे आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻवान ऐं सुप्रीम कोर्ट जा तमामु सीनियर लॉयर जेके हिन मामले ते तहरीक इंसाफ़ पारां पिटीशन खणी विया आहिनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में। जनाब हामिद खान साहब, असां उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जी पिटीशन सिर्फ़ु एजेंट थी आहे, ॿियूं पिटीशनूं अॼु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान डिस्पोज ऑफ करे छॾियूं आहिनि। मोहसिन, हामिद खान साहब हिन लाइन ते पढ़ंदा। हामिद खान साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हामिद साहब, ये बताइएगा कि आपने जो की थी अपनी पिटीशन में, वो कौन सी एक्सेप्ट हुई हैं और कौन सी रहती हैं कि आपकी जो पिटीशन है वो अर्जेंट भी की गई है? देखिए ना, मेन पिटीशन जो मेरी है 31 of 2011, उसमें तो हमने मुख्तलिफ प्रेयर्स थी, उनमें से एक ये थी कि ये जो बोगस वोट है उनका इसमें से इखराज किया जाए और उनका इंदराज किया जिनको आपने जो कि नए वोटर्स हैं 18 से लेके जितनी भी 30 साल की उम्र के दरमियान जिनके नाम पहले इंदराज नहीं थे 36 मिलियन, वो तो एक्सेप्ट हो गई थी, वो तो बहुत पहले एक्सेप्ट हो गई थी। जी जी। उसके अलावा हमारी ये भी थी कि जो लिस्टें हैं ये प्रॉपर्ली तैयार की जाए आफ्टर प्रॉपर सर्वे ऑफ हाउस टू हाउस सर्वे। जी। तो वो आज हमारी एक्सेप्ट हो गई है कराची की हद तक। बाकी कुछ मामला अभी पेंडिंग है, तो इसलिए उन्होंने एडजर्न कर। वो मामला हमें हामिद खान साहब बताइएगा, वो क्या मामला जो आपके प्रेस थी वो रह गई हैं जो बाद में फैसला होना है? देखिए ना, इसमें केस में हमारा ये भी मौकिफ है कि आप जो एड्रेस जिन एड्रेसेस पर लोगों के वोट बनाए जाएं वो एड्रेसेस जहां पर वो एक्चुअली रहते हों, तो ये कराची की हद तक एक्सेप्ट हुई है। बाकी मुल्क में भी देखेंगे क्या बनता है। आप समझते हैं कि हमें सब वहां से ये मुतालबा आ रहा था बाकी मुल्क से भी, क्योंकि कराची से हमें ज्यादा प्रॉब्लम नजर आ रहा था, कराची में सब किसी का इंटरेस्ट कराची में था, तो बाकी मुल्क में तो अभी फैसला नहीं आया। जी, बाकी मुल्क के लिए तो फैसला अदालत ने नहीं दिया है कि बाकी मुल्क में हम भी उस कराची की हद तक ही प्रेस कर रहे थे। हमने भी दूसरी जगह के लिए प्रेस नहीं किया क्योंकि इतनी बड़ी तादाद में बाहरी मुल्क में जो है वो शिकायत नहीं थी। अच्छा सर, ये कराची की 2 करोड़ से ज्यादा आबादी है और इलेक्शंस में 4-5 माह ही रह गए हैं। आप समझते हैं कि पाक फौज और एफसी की निगरानी में ये इलेक्शन कमीशन का अमला ये मुकर्ररा टाइम के अंदर ये पूरी एक्सरसाइज मुकम्मल कर पाएगा? उनका क्लेम ये था कि उन्होंने 30 दिन में सारे मुल्क में कर लिया था, तो यहाँ तो 30 दिन में ये कराची का क्यों नहीं कर पाएंगे? अगर चाहे तो ये कर सकते हैं। अच्छा सर, एक और आपकी प्रे थी बैरून मुल्क पाकिस्तानी को वोट का हक देने वाली। हाँ, वो एक सेपरेट पिटीशन है। जी सर, वो पिटीशन पेंडिंग है और उसमें इस हद तक तो उन्होंने कंसीड कर लिया कि राइट ऑफ वोट दिया जाएगा जी, लेकिन उसकी मोडेलिटीज क्या होंगी वो भी तय होनी। अच्छा, ये आप हामिद खान साहब कह रहे हैं कि ये राइट उन्होंने तस्लीम कर लिया है मौजूद अदालत में, लेकिन कैसे किया जाएगा ये बाद में भी तय होना है, क्योंकि आप समझते हैं कि इसमें कॉम्प्लिकेशन है। कमीशन को डायरेक्शन दी है कि आप मोडेलिटीज बताएं किस तरह आप ये राइट देंगे, क्योंकि एक्चुअल वोटिंग कैसे होगी ये देखने की बात। हामिद साहब, एक चीज आखिर में, अंदाजन आपकी नजर में कितने वोट पाकिस्तानियों के बाहर हैं जो कि यहाँ वोट का राइट मिल सकता है? क्या नंबर हो सकता है उनका? हमारे एस्टीमेट में तो 8 मिलियन वोटर है बाहर। 80 लाख वोटर। इन्होंने 4.5 मिलियन एडमिट किया है इलेक्शन कमीशन वालों ने। अच्छा, 45 लाख वोट अभी बाहर है पाकिस्तान का जो उन्होंने किया है, इनके जो उन्होंने एडमिट किया। जी, एक और हामिद खान साहब आखिरी बात, 45 हमें जरा कानूनी आईनी तौर पर आप एक्सपर्ट भी हैं, बताइएगा कि फौज को जब हुक्म दिया गया है कि आपने ये करना है, तो अब इसका मैकेनिज्म, क्योंकि पिछले प्रोसेस में हमें फौज एफसी नजर नहीं आई है जो पिछली वेरिफिकेशन इलेक्शन कमीशन ने की थी, अभी इसमें कोई आपको नजर आ रहा है कॉम्प्लिकेशन होंगी या कैसे होगा ये सब कुछ? ये सर बाइंडिंग डिसीजन होगा। ये तो कोर्ट की डायरेक्शन है, इलेक्शन कमीशन को उसके मुताबिक करना पड़ेगा ना, क्योंकि डायरेक्शन तो इलेक्शन कमीशन को दी है।
तो आप समझते हैं कि अभी कोई रिव्यू में अगर ना जाया जाए तो ये प्रोसेस अभी से शुरू कर दिया जाए? बिल्कुल करना चाहिए, फिलफौर करना चाहिए, क्योंकि एमक्यूएम का कोई, हमें आप भी थे कोर्ट में, हमने भी हेयरिंग अटेंड की, तो एमक्यूएम रिव्यू में जाने की भी बातें हो रही थी कि शायद एमक्यूएम रिव्यू में चली जाए। देखिए वो उनकी मर्जी है, उनकी स्वाबदीद है, मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन मेरे ख्याल में कोई ऐसी नई बात तो नहीं है जिसके लिए वो रिव्यू में जाएंगे। उन्होंने अपना केस पूरी तरह बहस किया उस दिन आपके सामने। जी 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 बिल्कुल। आबिद खान साहब बहुत शुक्रिया आपका, इंशाल्लाह आपसे दोबारा बात होती रहेगी। ॻाल्हि ॾिसो क्लियर आहे। हाणे ॿ टे शयूं हुननि निशानदेही जन जी कई, त ख़ासि तौर ते जेकॾहिं शिकायतूं आहिनि वोट रहिजण जी या ॿिया जेके इशूज़ आहिनि उन में ॾिसो सिर्फ़ु कराची आहे, बाक़ी सॼे मुल्क मां दांह कोन हुई जेको एमक्यूएम जो वकील बार बार सवाल जेको उथारे रहियो, कोर्ट में बि मीडिया जे आॾो बि, त हीउ जेको डिसीजन आहे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो तारीख़ी डिसीजन बि चई सघिजे थो। ऐं हुन सां गॾोगॾु हाणे सॼी ज़िम्मेदारी इलेक्शन कमीशन ते आहे, वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि ते आहे। उहो हुनखे कीअं मैनेज था कनि, कीअं कनि था। ऐं आमिर खान साहब ॻाल्हि कई आहे त हीउ त मामिलो क्लियर आहे, हिन में हाणे डिसीजन आहे कोर्ट जो, हिन खे त इम्प्लीमेंट करणो पवंदो। त हिन सां गॾोगॾु ॻाल्हि हिकिड़ी, खुर्शीद शाह साहब जो बयानु हिकिड़ो तव्हां अॼुकल्ह में आयो पे, बिल्कुलु असांखे जेकर पाण ॻाल्हि तकबंदियुनि ते कंदा आया आहियूं, जिन सां थोरो लिंक कयूं था, पर बहरहाल त कोर्ट जेकॾहिं हुकुम ॾे त असां 2 हफ़्तनि में तकबंदियूं करे सघूं था। हीउ वॾो अहम सॼे मुल्क में, सॼे मुल्क में ऐं सॼे मुल्क में हाँ। इहो हिन ते पाण खे मुंहिंजे ख़्याल में ही जेकॾहिं सभु कुझु एॾो सवलो आहे त हीउ छो नथो थिए पियो? मां त इहो बार बार इहो सवाल कयां। पर जीअं हाणे आमिर खान साहब ॿुधायो त इलेक्शन कमीशन पारां ॿुधायो आहे सुप्रीम कोर्ट खे त 30 ॾींहंनि में असां सॼो अमल पूरो करे छॾियो सॼे मुल्क में वोटर लिस्टुनि खे ठाहिण वारो। त हाणे जेकर एॾो आसान, त पोइ ज़ाहिर आहे अहिड़ो ई कमु थींदो न जेको हाणे थियो आहे। इहो मक़सदु ईअं कमु टपाऊ कमु जंहिंखे चइबो आहे, कमु चलाओ कमु कयो। हाणे डिलिमिटेशन एक्ट तहत पहिरीं हिकिड़ो मुजविदा डिलिमिटेशन आहे, उहा आवाम लाइ पधरी करणी आहे, हुन ते हियरिंग थींदियूं, एतिराज़ थींदा। हा, त उहो त वॾो हिकिड़ो प्रोसेस आहे हुनमें। बहरहाल हू खुर्शीद साहब जो जेकॾहिं कोर्ट हुकुम ॾे, मूंखे ॻाल्हि सम्झ नथी अचे, पाण बार बार ज़िक्र करे चुका आहियूं, बिल्कुलु कोर्ट हुकुम ॾेई चुकी आहे, अञा असां कोर्ट हुकुम कीअं ॾे, मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे। हाणे इलेक्शन जे हवाले इलेक्शन ते पाण चऊं था जेको थियो आहे, हीअ त ईंदड़ इलेक्शन जी तयारी आहे आम चूंडुनि जी, पर जेको कल्ह थियो सॼो उनमें ख़ासि करे जीअं कल्ह के प्रोग्राम में बि पाण डिस्कस बि कयो पिए ऐं मुख़्तलिफ़ राया ऐं मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स बि हुयूं त नशेश्वर वरी तक में बि पार्टी कामयाबु थी वेंदी ऐं कामयाबु थी। हाणे मार्जिन एॾो वॾो कोन्हे जेको उमेदु कई पियो आहे ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ अॻवाननि, त जेको 2 नंबर ते रहंदो हुन खां डबल वोट खणंदासीं। नंबर 1 इहो। ॿियो जेको टर्न आउट बाबति सॼो ॾींहुं रिपोर्ट थींदो रहियो, आख़िर में टर्न आउट ही अहम ॻाल्हि आहे। मूंखे ख़ुशी आहे त टर्न आउट सुठो थियो आहे ऐं माना हिन सॼो सियासी पार्टियुनि जो किरदारु आहे। ॾिसो कल्ह बि असां जेको प्रोसेस पीसफुल थियो आहे, कंपेरेटिवली पीसफुल थियो आहे, बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पंजाब में बि थियो, टर्न आउट पंजाब में बि थियो, पर टर्न आउट शायदि प्रोसेस में प्रॉब्लम थिया, प्रॉब्लम आहिनि। सिंध में कोन थियो। सिंध में हिन हिकिड़ी सीट ते हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे त पीसफुल रहियो कंपेरेटिवली। ॿी ॻाल्हि इहा त सभिनी पार्टियुनि खे मुबारकबाद जो टर्न आउट 55% जे क़रीब हिन खां मथे थियो आहे। हाणे 55% जो मक़सदु आहे त तव्हांजे 1,20,000 वोटनि मां तव्हांजा 65,000 खां 70,000 वोटर जेके आहिनि उहे ॿाहिरि निकिता आहिनि ऐं इहो ज़ाहिर सियासी पार्टियुनि हुननि खे ॿाहिरि कढियो आहे, मुतहरिक कयो आहे, आया आहिनि, कुझु माण्हू पाण आया आहिनि, कुझु माण्हू। इहा तमामु मुंहिंजी नज़र में सिंध जे लाइ सुठो सवण आहे। ऐं आईंदा मुंहिंजी उमेदु आहे इलेक्शन में जेकॾहिं 55 ऐं 60% या 50% अचे थो टर्न आउट, त मां सम्झां थो इहो तारीख़ में तब्दीली अची वेंदी। ऐं माण्हुनि खे इहा जेका अता हिकिड़ी ॻाल्हि जेके माण्हू तव्हां राया ॿुधाया पिया माण्हुनि जा, हिकिड़ियूं थियोरियूं ॻाल्हियूं पिए न से माण्हू हाणे घरनि मां छाकाणि त अल्टरनेट कोन्हे, माण्हू घरनि मां कोन निकिरंदा। मुंहिंजी नज़र में इहो रायो रद्द थी चुको आहे इन हिकिड़े इलेक्शन में। ख़ुदा करे मेजर इलेक्शन में जेको ईंदो उनमें ई थिए। हाणे 55% वोटनि में पीपल्स पार्टी जो कैंडिडेट आहे उहो 35-36 वोटनि सां हुन खटियो आहे। जेकॾहिं जतोई साहब जा एतिराज़ दुरुस्त आहिनि या न आहिनि, जेको गुरला मुर्तज़ जतोई चयो पिए, उहो ॾिसण जो फ़ैसिलो थियणो आहे। पर एज़ ए होल जेकॾहिं इलेक्शन जो रिज़ल्ट अची वियो आहे, मुबारकबाद असांखे सरफराज़ शाह खे पीपल्स पार्टी खे ॾियणु घुरिजे, हुन सीट खटी आहे। बाक़ी धांधलियुनि जो फ़ैसिलो अदालतूं कंदियूं, इलेक्शन कमीशन कंदियूं, ॾिसणो आहे। पर मार्जिन एतिरो कोन मिलियो पीपल्स पार्टी खे। मां चवां थो जेको अपोज़िशन उम्मीदवार आहे, पहिरीं उम्मीदवार जेको पोएं इलेक्शन में 22,000 वोट खयां हुआ, बिल्कुलु हिन भेरे हुनजा वोट 27,000 थिया आहिनि। 5,000 वोट हुननि एक्स्ट्रा खयां आहिनि। रियासत जी सॼी मशीनरी उते लथल हुई। जेतोणीकि पुलिस जे नाले चयो वञे पियो त थींदो आहे, पुलिस इंतिज़ामिया हुकूमत सां गॾु वहंदी आहे। ज़मीनी इलेक्शन में अपोज़िशन उम्मीदवार जो खटी वञणु, पर सॼी ॾेई मीडिया हुई उते मौजूदु, माना रिगिंग वारो जेको आहे
पुलिस हुई और हिसाब लाई 129 पोलिंग स्टेशन ते अता सबको कोन मीडिया नथो एक्सेस करे सके ना मीडिया 8 10 12 20 30 पोलिंग स्टेशन ते मीडिया वई हुंदी मीडिया कोन कोन पर उम्मीदवार हाणे ॾिसो न हिकिड़े पासे सिर्फ़ पीपल्स पार्टी हुई, ॿिए पासे कहिड़ो मुस्लिम लीग फंक्शनल, NPP, सिंध बचाओ कमेटी में शामिल सौदरियूं, उन खां सवाइ ॿिया बि तरह जा माण्हू हुया, त उहे सभु हिकिड़े पासे हुआ, अकेली पीपल्स पार्टी ॿिए पासे ऐं नून लीग न सिर्फ़ अकेली पीपल्स पार्टी मां इन करे चवां थो न हुई, पीपल्स पार्टी सां गॾु रियासती वसीला बि हुआ, पीपल्स पार्टी सां गॾु पुलिस बि हुई, पीपल्स पार्टी सां गॾु हुकूमत बि हुई, पीपल्स पार्टी सां गॾु नौकरियूं बि ॾिनियूं हुयूं, पीपल्स पार्टी ट्रांसफर वारो मामिलो जेके ज़िले एहलकार आहिनि अमलदार आहिनि हुननि जे ट्रांसफर वारो मामिलो हल न थी सघियो आख़िरी ॾींहं ताईं, जेके चवंदा रहिया उहे सभु गॾु आहे हुननि सां, नौकरियूं बि हूंदियूं, ठेका बि हूंदा, इहे सभु ॾिसो शयूं असांजे बदकिस्मती सां असांजे इलेक्शन प्रोसेस में थियनि थियूं, एंड ऑफ द डे आख़िर में पीपल्स पार्टी खटे वई न, पर पाण हमेशह प्रोग्राम में पंहिंजो बहस इहो रहंदो आहे त बाबा लोकल गवर्नमेंट जो सिस्टम हीअ ॾेई छॾी, सिंध ॿिनि टुकड़नि में विराए छॾी, हीअ करे छॾी, उहो करे, पर वरी ॻाल्हि असुल त इहो ई आहे न त असांजो जेको इलेक्शन वारो निज़ाम आहे उतनो वक़्तु न को लोकल गवर्नमेंट थो कमु करे, न को कालाबाग डैम जे ताईं पॉलिसी, न को ॿियो जीअं तव्हां ॻाल्हि कई नौकिरी, पैसो, मुरादूं, उते जा जेके मुख़्तलिफ़ स्कीमूं आहिनि उहे केरु थो ॾे? ही त ॻाल्हि कयां पियो त इहे सभु मामला जेका हिकिड़ी सीट ते फ़ैसिला पाण कोन था करे सघूं न, हिकिड़ी सीट पाकिस्तान सिंध में जेको इलेक्शन जो तरीक़ेकार आहे उहो त ईअं हलंदो आहे न। हिकिड़ी ॻाल्हि इहा त ॾिसो NPP जो उम्मीदवार हो, नेशनल पीपल्स पार्टी जे साम्हूं, ही जॾहिं अॻिते हली जॾहिं गठजोड़ थींदा ऐं इलेक्शन इतिहाद जुड़ंदा पोइ मामला ॿिया थींदा। ॿी ॻाल्हि हिकिड़ी, कल्ह मौलाना फज़ल रहमान पीर साहब वग़ैरह सां मिलियो आहे, बिल्कुलु हिकिड़ो मुमकिन इतिहाद, माना हाणे कॉम्प्रेस्ट, फंक्शनल लीग, नून लीग, NPP ऐं ॿिया सभु इहे हाणे गॾु आहे, हाणे जेके 2-3 हज़ार वोट या जेतिरा वोट जे जो उम्मीदवार इन साॻी सीट तां खयां हूंदा, जेतिरा बि खयां हूंदा उहे हाणे एडप्ट थींदा, उहे हाणे अलॻि अलॻि धारदार कोन बीहंदा, जॾहिं इलेक्शन इतिहाद थींदो हिकिड़ो माण्हू बीहंदो त हाणे मार्जिन जेको फ़र्क़ु जो 5-8 हज़ार वोटनि जो उहो बि असांखे घटि थींदो नज़र अचे। हाणे इहो पाण सिंध वारो त सॼो इहो पंजाब जी पाण पंजाब ते, पर आउं चाहींदुसि पंजाब मां के पाण के उते जे जर्नलिस्ट खे वठूं, एनालिस्ट खे खणूं, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, इहा ज़रूरी आहे। हाणे हिन में हिकु पहिरीं ॻाल्हि पाण थोरो ॻाल्हाए वञूं त नून लीग स्वीप कयो आहे सॼो, बिल्कुलु सीटूं बि हुननि जूं हुयूं, स्वीप कयो आहे सीटूं, हिकिड़ी पीपल्स पार्टी नेशनल असेंबली हाराई आहे सीट, ठीकु आहे, नून लीग खे मिली, काफ लीग पंहिंजी रिटेन कई आहे, काफ लीग पंहिंजी हिकिड़ी रिटेन कई आहे ऐं बाक़ी नून लीग खणी वई, बाक़ी सभु छो हाणे हिन में तव्हां ॻाल्हि ॾिसो जेके बाक़ी जेके बि पहिरीं इलेक्शन में जेके सीटूं खयूं हुजनि उहे सभिनी पंहिंजे अकेले सिर खयूं, पीपल्स पार्टी अकेले सिर खई, बिल्कुलु नून लीग अकेले सिर खई ऐं हाणे पंहिंजो असांजे क्यू लीग अकेले सिर खई। हाणे छा थियो आहे, हाणे पीपल्स पार्टी ऐं क्यू लीग गॾियल आहे त हिन फैक्टर खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे ऐं पीपल्स पार्टी तव्हांजो हफ़्ते पहिरीं मंज़ूर वठूं, पीपल्स पार्टी पंजाब जो सदर आहे, हुनजो बयानु तव्हांजे साम्हूं आयो त असां एॾो कमाल करे ॾेखारींदासीं जो असां ॿई क्यू लीग ऐं पीपल्स पार्टी सॼो पंजाब स्वीप करे वेंदासीं। नेक्स्ट वज़ीर अला असांजो हूंदो, सदर आसिफ ज़रदारी चवे थो मंज़ूर वठो, सभु बि अॻुवान हिन ज़िमनी इलेक्शन में छाकाणि हिकिड़ी सीट कोन हुई, सिंध में चलो हिकिड़ी सीट हुई, ठीकु आहे, हिते 5-7-8 सीटूं हुयूं ऐं हुन में पीपल्स पार्टी ऐं क्यू ॿिन्ही गॾिजी ज़ोर लॻायो पर नून लीग न रहियो। चलो हिन ते डिस्कस पाण कयूं था, पहिरीं ॾिसूं जेकॾहिं पाण खे हुतां खां फीडबैक मिले त पंजाब मसलन सीनियर सहाफ़ी आहिनि इस्लामाबाद जा तुंहिंजे निगार बि आहिनि शौकत प्राचा साहब, उन्हनि खां राय वठूं था त उहो उन्हनि जो सॼो पंजाब जी सियासत ते बि गहरी नज़र आहे। प्राचा साहब सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। प्राचा साहब ये जो कल ज़िमनी इलेक्शन हुए हैं खास तौर पे पंजाब में, सिंध में तो पीपल्स पार्टी ने अपनी सीट रिटेन की है, लेकिन पंजाब में हम देखते हैं कि नवाज लीग क्लीन स्वीप कर गई है, इसको कैसे देख रहे हैं आप? अब आम इंतखाबात भी नजदीक हैं। देखिए, बुनियादी तौर पर तो मैं नहीं समझता कि कोई ड्रामाई तब्दीली आई है, क्योंकि एक सीट जो पीपल्स पार्टी की साहिवाल वाली थी वो नवाज शरीफ ने बेनोवर की है, लेकिन उसमें भी आप देखें कि पिछली दफा जो MNA पीपल्स पार्टी की टिकट पर बने थे चौधरी जाहिद इकबाल, उन्होंने नवाज लीग का टिकट लिया और दोबारा वो मुंतखब हो गए। लिहाजा कोई खास तब्दीली मैं जाती तौर पर नहीं समझता। अलबत्ता ये है कि जो एक तासर था इस मुल्क में कि पुरानी और बड़ी पार्टियां जो हैं वो फ्लॉप हो चुकी हैं और अब उनकी जगह नए लोग आ रहे हैं और नई पार्टियां आएंगी, वो आपने कल देखा कि उसमें कम से कम जिस सीट का मैं पीपल्स पार्टी के हवाले से हवाला दे रहा हूँ उसी सीट के हवाले से ही मैं ये बात कर रहा हूँ
کہ تبدیلی کی جو بات کی جا رہی تھی کہ لوگ اب نئی پارٹیوں کو کریں گے، کیونکہ رائے حسن نواز نے جو ووٹ لیے وہ بھی اپنی ذاتی حیثیت سے لیے، اور جو چودھری زاہد اقبال نے لیے وہ بھی اپنی ذاتی حیثیت سے ہی ووٹ لیے۔ پنجاب میں جو برادری سسٹم ہے وہ اپنی جگہ پہ انٹیکٹ ہے، اور جو سیٹیں تھیں کیونکہ اسرائیل عالمگیر جہلم والی جو سیٹ تھی وہ بھی اسی پارٹی نے جیتی جس پارٹی نے ویکیٹ کی تھی۔ خاص میں نہیں سمجھتا کہ تبدیلی مجھے نظر آئی۔ راجہ صاحب ٹائم ہو رہا ہے ایک بریک کا، آپ ہمارے ساتھ ہی رہیے گا، بریک سے واپس آ کے پھر یہیں سے بات کو کنٹینیو کرتے ہیں۔ ناظرین ٹائم کا انلی سائی جو گھر رہے جو नाज़रीन प्रोग्राम में ॿेहर भलीकार मोहसिन जेका पराठा साहब ॻाल्हि पियो करे उन मां त लॻे थो पीपल्स पार्टी खे को वधीक कोन थियो साॻियो उम्मीदवार है। अपना पराग साहब एक बात आपसे आपने खुद बात की है। एक तो ये फैक्टर है कि तहरीक इंसाफ की बात हो रही है कि वो जो पंजाब में दावा कर रहे थे कि हम बहुत बड़ी कोई तब्दीली ले आएंगे, वो इन तमाम इलेक्शन जो पंजाब के कल जमनी में हुए उनमें वो कुछ इतना अहम रोल अख्तियार नहीं कर सके। मैंने जो इशारा दिया चीचा वतनी वाली सीट का, वो बिल्कुल जो मैं नई और पुरानी पार्टियों की बात कर रहा था, बड़ा था कि वो बहुत बड़ा एक नया तूफान आ रहा है, सुनामी जिसको कहा जा रहा था। लेकिन पंजाब की हद तक कल जो ज़मीनी इंतखाब हुए या इससे पहले इवन जो बाई इलेक्शन होते रहे, मुल्तान वाली साबिक वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी वाली सीट थी उस पे इंतखाबात हुए, शाह महमूद कुरैशी साहब वाली सीट पे इंतखाबात हुए, या जो पहले ग्रेजुएट और नॉन ग्रेजुएट सीट्स पर हुए थे, तो यही ट्रेंड हमें कल भी नजर आया है। और इसी तरह से अलबत्ता जो एक नई चीज है वो तशद्दुद का पाकिस्तानी सियासत में इजाफा हो रहा है, फायरिंग बिला जवाज और एक शो कराने के लिए फायरिंग की जा रही है। मैं समझता हूँ ये तो तब्दीलियां हैं, लेकिन जो पुरानी सियासी जमातों को आउट करने की बातें की जा रही थी वो हमें कम अज कम लोगों के टर्नआउट के हवाले से, लोगों के वोट देने के हवाले से, लोगों के चॉइस के हवाले से हमें वो नजर नहीं आ रहा है। राजा साहब एक और चीज हमें बताइएगा। एक तो मामला इसमें यह था कि ठीक है आपने कहा कि कोई खास तब्दीली नहीं आई है, लेकिन एक बात तो जरूर है कि इस ज़मीनी इलेक्शन में पीपल्स पार्टी और क्यू लीग ने नून के खिलाफ इलेक्शन लड़ने की कोशिश की है। वो जो क्लेम किया जा रहा था पीपल्स पार्टी और क्यू की तरफ से वो भी हमें सब्सटेंशिएट होता हुआ नजर नहीं आया। देखिए ना, अगेन चौधरी रहमान नसीर वाली नशिस्त की आप बात कर रहे हैं, ये पहले भी सीट पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज के हवाले से थी, इसी तरह 2008 में भी मुकाबला हुआ था और ये सीट निकाली थी मुस्लिम लीग नवाज ग्रुप ने, और कल जो बाई इलेक्शन हुआ उन्होंने अपनी सीट को रिटेन किया है। मैं नहीं समझता इसमें कोई मुझे तज्जिया करने की जरूरत है, क्योंकि जो पैटर्न 2008 में था वही पैटर्न कल हमें नजर आया। मोर और लेस जो सिचुएशन इन पार्टीज के दरमियान आपस में ताल्लुक की और आपस में इंतखाबी जो दंगल है उसके हवाले से वो सिचुएशन सेम रही है। देखे ना, कल के इंतखाबात के हवाले से ये किसी ने नहीं कहा कि धांधली हुई है, ऐसी कोई बात नहीं है कि धांधली की कोई शिकायत आई हो, इवन जो हरीफ हैं उनकी तरफ से भी। मैंने खुद ही इशारा किया पहले कि जो फायरिंग होती रही और जिस तरह से लोग चाहे वो खुशी का इजहार कर रहे थे, ये हम सब के लिए एज अ कौम भी हमें सोचने की बात है। इसमें इलेक्शन कमीशन, सबसे बड़ी बात होती है कि क्या धांधली हुई है या नहीं, सबसे बड़ी बात है क्या जाली वोट भुगताए गए या नहीं, सबसे बड़ी बात यह है कि मुखालिफ हारने वाला उम्मीदवार उस सारे अमल को शफाफियत के हवाले से चैलेंज कर रहा है, ये किसी ने नहीं किया। अलबत्ता हम सब जो स्टेक होल्डर्स हैं एज सिटीजन ऑफ दिस कंट्री, हम जो मीडिया वाले लोग हैं, हम जो इस मुल्क के सियासी कारकुन हैं, उन सबको सोचना चाहिए कि जब हम ये कहते हैं कि हम जमहूरी अंदाज में आगे बढ़ रहे हैं और दुनिया के महजब कौमों के साथ शामिल होना चाहते हैं, तो ये एलिमेंट भी हमें एज अ कौम देखना चाहिए। जब बहुत कुछ पहली दफा हो रहा है, कौमी असेंबली अपनी मुद्दत पूरी कर रही है, तो इस तरफ हमें सबको देखना चाहिए। पराग साहब एक और चीज बताइएगा, एक तो टर्नआउट हमें बताइएगा कि कितना % रहा है पंजाब में, सिर्फ ये भी बताइएगा कि टर्नआउट कितना फीसद रहा है और पिछले इलेक्शन के मुकाबले में कितना है। एक सवाल ये। दूसरा ये कि मैं आपसे जो पीपल्स पार्टी और क्यू की बात कर रहा था उसमें एक चीज अहम है, मंजूर भट्टू साहब और पीपल्स पार्टी की तरफ से ये दावा किया जा रहा है कि हम आइंदा जो पंजाब में हुकूमत बनेगी वो हम खुद इकट्ठे मिलकर बनाएंगे और हमारे ज्यादा उम्मीदवार आएंगे। तो अगर ट्रेंड नून लीग का ही चल रहा है तो फिर वो हुकूमत कैसे बनाएंगे?
देखे ना, अगर आपकी बात को मैं आगे बढ़ाऊं कि ट्रेंड नून लीग या तो नून लीग ने तो बहुत सारी नशिस्तें दूसरों की छीनी हो। चौधरी जाहिद इकबाल की मैंने एग्जांपल दी, वही पीपल्स पार्टी के एमएनए बने थे 2008 में, अभी उन्होंने टिकट लिया दूसरी पार्टी का और वो जीत गए, क्योंकि बरादरी वाला जो पंजाब का एलिमेंट है वो बहुत अहम है। ये अराई बरादरी है साहिवाल की, और वो जहां जाएंगे अपनी बरादरी उसको वोट देंगे, ये क्लियर होना चाहिए। बाकी जो निशानात की बात हो रही पाकिस्तान मुस्लिम लीग जी प्लीज टर्नआउट की बात हो रही, टर्नआउट की क्या सूरत है? हाँ, टर्नआउट तो देखिए बाई इलेक्शन है, लोगों के नजदीक इसकी इतनी अहमियत नहीं थी, और ये जो कहा गया माजी में गुज़श्ता 4 सालों में कि लोग मायूस हो गए सियासी निजाम से, अगर 1 लाख से ऊपर एक उम्मीदवार है जीतने वाला और 76,000 रहमान नसीर ले रहे हैं हारने वाले, और राय हसन नवाज हारने वाले 63,000 ले रहे हैं, और जीतने वाला चौधरी जाहिद इकबाल 76,000 वोट रहे, तो मेरा ख्याल है जो यहाँ पे थेरीज चलती रही कि लोग सियासत से सियासी निजाम से मायूस हैं, कल तो बाई इलेक्शन, और वो बाई इलेक्शन जो 3 महीने पहले हो रहा है, 4 महीने जनरल इलेक्शन से, अगर इसमें इतना टर्न आउट है तो लोगों की सियासत और सियासी जमातों से वाबस्तगी मेरे नजदीक तो बढ़ी है, कम नहीं हुई। बहुत बहुत शुक्रिया पराज साहब, आपसे दोबारा बात होती रहेगी। अथा टर्न आउट वेरी गुड, असां सिंध जी ॻाल्हि कईसीं ऐं पंजाब में बि ॾाढो सुठो थियो, इहा ख़ुशाइन ॻाल्हि आहे त माण्हू न सियासत मां मायूस थिया आहिनि ऐं न इन्हनि पार्टियुनि मां मायूस थिया आहिनि जेका तहरीक इंसाफ जो किले में माण्हू चाहिनि था त जमहूरी अमल इहा असांखे मुंहिंजे ख्याल में पीपल्स पार्टी, नून लीग ऐं क्यू खे पंजाब में पाण खे वाधायूं ॾियणु खपनि, तहरीक इंसाफ खे बि वाधायूं ॾियणु खपनि त हुननि माण्हुनि खे ॿाहिरि कढियो आहे, प्रोसेस में शामिल कयो आहे। ऐं हीउ जेको मां बार बार चवां थो त माण्हू को घर वेही रहंदा पंहिंजे, ईअं मुमकिन हाणे कोन थींदो, माण्हू घर न वेहंदा, माण्हू तब्दीली चाहिनि था, हुननि जी पंहिंजी मर्ज़ी तब्दीली आहे, हुननि जी तब्दीली इहा आहे त पीपल्स पार्टी खे ॿीहर आणणो आहे, हू पंहिंजो मालिक आहिनि इन मामले जा, कंहिंखे आणणो आहे हुननि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, नून लीग खे आणणो आहे, क्यू खे आणणो आहे, कॉम्परसन खे आणणो आहे, फंक्शनल खे आणणो आहे, एमक्यूएम खे आणणो आहे, माण्हुनि जी चॉइस आहे, पर वोट ॾियणु ज़रूरी आहे। इहो मुंहिंजे ख़्याल में पंजाब में सुठो चूंडुनि सां गॾु पंहिंजा मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, पाण हुन में जेका ॻाल्हि की हिन हुकूमत जा 5 साल जेके रहिया आहिनि, करप्शन कंहिं बि दौर में ख़तमु न थी, पाकिस्तान में करप्शन जो इंडेक्स ॾींहुं ॾींहुं वधंदो थो वञे, पर हिन हुकूमत जे दौर में करप्शन असांखे तमामु वॾे पैमाने ते नज़र आई। अॼु ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट आई आहे ऐं पाकिस्तान 9 ॾाका मथे चढ़ियो आहे, पहिरीं 42 नंबर ते हो, करप्ट तरीन जेके मुल्क आहिनि उनमें पाकिस्तान जो 42 नंबर हो, हाणे असां 33 नंबर ते अची विया आहियूं, माना ॾाका 9 मथे चढ़िया आहियूं। ही असांजी सो कॉल्ड तरक़ी थी आहे करप्शन में, जेके घटि करणु असां 9 ॾाका हेठि वञूं हा, असां 9 ॾाका मथे वञूं पिया, इहा बदकिस्मती जी ॻाल्हि आहे। हिन ते असांजी पीपल्स पार्टी, नून लीग सभिनी खे सोचणो पवंदो, मीडिया खे सोचणो पवंदो, हीउ तरीक़ेकार मुनासिब न आहे। को शक न आहे त इन सॼी सियासत में पैसे जो रेल पेल अमल दरामद तमामु घणो आहे। नायब चेयरमैन जो चवणु आहे त पाकिस्तान में रोज़ानो 7 अरब रुपयनि जी करप्शन थी, बिल्कुलु रोज़ानो 7 अरब रुपया करप्शन जी नज़र थी वञे, उनजो प्रॉब्लम इहो असां एज ए सोसाइटी बि, रुगो पीपल्स पार्टी या हुकूमत जो उनजो मसइलो न आहे, एज ए सोसाइटी असां पाण बि करप्शन खे प्रोमोट कयूं था। बिल्कुलु मूंखे जेकॾहिं ज़रूरत पवे थी त मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजे पुट खे, मुंहिंजे कंहिं अज़ीज़ खे, दोस्त खे नौकिरी खपे थी, मां 5 लख रुपया खणी 10 लख रुपया खणी तयारु बीठो हूंदुसि, दादा मूंखां पैसा वठो, मूंखे नौकिरी ॾियो, बाक़ी वञी खॾ पए जंहिंखे करिणो आहे। तंहिंजे करे असां बि ज़िम्मेवार आहियूं, इन करप्शन जा ज़िम्मेवार हुकूमतूं न आहिनि, रियासत न आहे, असां पाण बि ज़िम्मेवार आहियूं। असां जॾहिं माण्हू इनकार कंदा पैसा ॾियणु वठण खां, आम माण्हू जिन जो कमु आहे, जिन जो कमु फाथल आहे, पोइ न पैसा माण्हू ॾींदा न ई कमु कंदा पैसनि खां। बिल्कुलु माण्हू ही दुकान खोले वेठा आहिनि, जेके बि माण्हू दुकान खोले वेठा आहिनि, उते माण्हू ख़रीदार पहुचे थो, पोइ ख़रीदार चए थो साईं मुंहिंजा पैसा वठो, को कमु पैसे खां सवाइ थियणु मुमकिन नथो लॻे असांखे। ही प्रॉब्लम आहे, असां जेको माइंड सेट हिकिड़ो ठही वियो आहे, माइंड सेट असांजे सोसाइटी में बि ठही वियो आहे न, सिर्फ़ु हुकूमतूं ऐं गवर्नर ज़िम्मेवार न आहे। तव्हां शुरूआति कयो, माण्हू बीहरनि, माण्हू हिकिड़ो बीहे जंहिंजो उम्मीदवार आहे, नौकिरी लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, हू बीह रहे जवाबु मुंहिंजो मेरिट ते कंदो, बाक़ी पैसा मां न मोड़ आहिनि, न मां ॾींदुसि। जॾहिं अहिड़ो सिलसिलो माण्हू आहिस्ते आहिस्ते शुरू कंदा, टाइम लॻंदो, बीहण वॾी ॻाल्हि आहे। माण्हू तकड़ में आहिनि, मुंहिंजे पुट खे नौकिरी ॾियो, पाड़े खे ॾियो, माइटनि खे ॾियो, मुंहिंजो को वास्तो कोन्हे। मुल्क जो ॾेवालो पियो निकिरे, असांजा फॉरेन रिजर्व्स घटिजी विया आहिनि, वरी IMF जे दर ते असां पिया आहियूं, हिते मुल्क ॾेवाले जो शिकार आहे, ऐं फर्द जेके आहिनि, जेके मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते, मुख्य पोस्टुनि ते वेठा आहिनि, इवन हेठी सतह ते बि, पर उहे मज़बूत थींदा आहिनि, उन्हनि वटि नाणो वञे थो। कंहिंखे मुल्क जी जेका सोच करणु खपे, उहा सोच पैदा कोन करे सघिया आहियूं। इनफरादियत अची वई आहे, इज्तमाहियत कोन्हे को, सवली सिंधी में सम्झायूं, इनफरादियत ते ज़ोर पिया ॾियूं,
इज्तमाहीत ते केरु ज़ोर ॾियण लाइ तयारु कोन्हे। जंहिं ॾींहुं इज्तमाहीत असां में अची वेंदी असां सभिनी लाइ सोचणु शुरू कंदासीं, ही पोइ करप्शन मुंहिंजी नज़र में नंढा मामला आहिनि, माण्हू हुनखे डील करे वेंदा। न हेॾो वॾो इशू आहे, कॾहिं तव्हां ॾिठो कंहिं सियासी पार्टी सिविल सोसाइटी हिन खे हिकिड़ी कैंपेन करे खयों हुजे त हिन जे ख़ात्मे लाइ को ॿ विखूं अॻियां माण्हू वधे, इन क़िस्म जी का मूवमेंट असांखे नज़र तहरीक इंसाफ़ वटि नारो, हुननि सुप्रीम नारो जेको पहिरियां नारनि में करप्शन हुनजो साम्हूं वॾे में वॾो नारो, जेका सुठी ॻाल्हि आहे। तहरीक इंसाफ़ हिन भेरे हिन ज़िमनी इलेक्शन में शायदि हुकूमत में अची करप्शन ख़तमु कंदो, हा पाण कैंपेन अचे, प्रेशर थिए। ऐं ॿी ॻाल्हि प्रॉब्लम इहो आहे, जनरल ॻाल्हि कई वञे थी, तव्हां असां बि सभु जनरल ॻाल्हि कयूं, साईं वॾी करप्शन वधी आहे, असांखे हाणे इशू बेस्ड थियणो पवंदो। अदा किथे करप्शन आहे ॿुधायो ऐं हुनखे आइडेंटिफाई करे दरख़्वास्तूं ॾेई साम्हूं अचो। मूंखे यादि आहे, मां कमु करियां पियो, ही जेके पोस्ट ऑफिस में पोस्टमैन आहिनि, बेनेजर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 100-200 तमामु घणो रिपोर्ट थियो आहे। 100-200 रुपया वठनि था, 2,000 रुपयनि ते 200 रुपया 300 रुपया वठनि था। पोइ जॾहिं माण्हुनि वटि वियासीं, मां पाण माण्हुनि सां मिलियसि, मुंहिंजो बाबा तव्हांजा करप्शन थी आहे, 200-300 वरिता आहिनि, चयासीं असांखे वठी वियो आहे, ठीकु आहे भला तव्हां दरख़्वास्त ॾियो त असां हिन जे ख़िलाफ़ को कार्रवाई थिए, को किथे माण्हू दरख़्वास्त नथा ॾियनि। हाणे माण्हुनि जो इशू आहे, असांजा 1000 रुपया रुकिजी वेंदा, असांजा 1000 रुपया रुकिजी वेंदा, तंहिंजे करे माण्हुनि खे बीहणो पवंदो। तकलीफ़ ज़रूरु आहे इन करप्शन जे ख़िलाफ़ बीहण में। हाणे पाण खे इशू बेस जेका मां ॻाल्हि कयां, इशू बेस थियणो पवंदो ऐं हिन करप्शन जे हवाले सां ईंदड़ इलेक्शन जो बि इशू थियणु घुरिजे ऐं हिन ते न रुगो इनफरादी पर इज्तमाही सोच पाण खे। टाइम थी वियो प्रोग्राम जो ख़तमु। नाज़रीन, तव्हां मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां तव्हांजे साम्हूं मामला रखिया। असल इशू वरी बि इहो आहे जेको हिकिड़ी तमामु वॾी उमेद पैदा थी आहे, ख़ुशाइंद ॻाल्हि चई सघिजे थी त नंढी चूंड में जेको वोटरनि जो टर्न आउट आहे उहो तमामु बहितरीनु रहियो आहे ऐं इन सां उमेद इहा थी रखी सघिजे त ईंदड़ आम चूंडूं जेके आहिनि उन्हनि चूंडुनि में ज़रूरु इहे नवां जेके वोटर आहिनि, जेके 18 साल खां मथे उमिरि वारा नवां नौजवान जेके आहिनि, उहे ॿाहिरि निकिरंदा, पंहिंजी पसंदि जे उमेदवार खे वोट ॾींदा ऐं का न का तब्दीली ज़रूरु ईंदी। ईंदड़ प्रोग्राम ताईं मूंखे ऐं मोहसिन बबर खे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।